उन सदद खे मद्देनज़र में रखंदे सॼी सिंध में जेके ज़िम्मेवारी आहे उहा साईं ज़ैन शाह खे सौंपी वई आहे TTAP जे तरफ़ां। उन में सिंध यूनाइटेड पार्टी जो वॾो कंट्रीब्यूशन हुअण नाते हर ज़िले में तयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। उन जे पस मंज़र में राति डॉक्टर ज़ैन भुट्टो जेको सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले नवाबशाह जो प्रेसिडेंट आहे उन जे घर में फोर्स घिड़ी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करे उन ते तशद्दुद करे उनखे घरां खणी गुम करे छॾियो आहे। न को वारंट आहे, न का NC आहे, न का FIR आहे। बिना जवाब जे ईअं तव्हां माण्हुनि खे खंबे गुम करे छॾियो त पोइ तव्हां में ऐं कचे जे धाड़ेलनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? न वारंट हुननि वटि हूंदो आहे, न वारंट तव्हां वटि हुयो। असां चऊं था त हिकिड़ो पुरअमन क़ौमी कारकुन जेको पंहिंजे हक़नि जे लाइ, जेको जमहूरियत जी बहाली जे लाइ, जेको जमहूरियत जो ख़्वाहिशमंद आहे, जेको चवे थो त करप्ट निज़ाम न हुजे, जेको चवे थो त हिते वॾेरनि जी, सरदारनि जी, भोतारनि जी हथ धर्मी न हुजे, जेको चवे थो त पीपल्स पार्टी जेका अंधेर नगरी लॻाए वेठी आहे उहा न हुजे, त हुनजो ॾोह रुॻो इहो आहे त हू हिन ज़ुल्म जी कारी राति जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो, हुनखे खंबे गुम कयो वियो आहे। असां मुतालबो था कयूं त डॉक्टर ज़ैन भुट्टो हिकिड़ो पुरअमन क़ौमी कारकुन आहे। हुन जे गुम थियण या हुन जे खंबजण सां ही जेका मुल्क गीर, सिंध गीर तहरीक आहे साईं ज़ैन शाह जी, उहा हिकु क़दम बि पोइ न हटंदी। असां त चऊं था असां उहे ड्रब आहियूं, जेतिरो वॾींदो ओतिरो तेज़ी सां फुटंदासीं। सो जल्द खां जल्द डॉक्टर ज़ैन भुट्टो खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में ही एहतजाज जेके आहिनि हिननि जो दाइरो सख़्तु कयो वेंदो ऐं तव्हांजी ऑफिसुनि जो घेराव करे तव्हांजा रोड रस्ता असां तंग कंदासीं।